बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हां सभिनी खे पंहिंजे चैनल ते वेलकम थो चवां। दोस्तों मां तव्हांखे टेक्नोलॉजी जे हवाले सां रोज़ाना का नई अपडेट ॾींदो आहियां। अॼु के ॿिन वीडियो में मां तव्हांखे माइक्रोसॉफ्ट एक्सेल में जेके असां फार्मूलास यूज़ कंदा आहियूं, फार्मूला में जेका डॉलर साइन जी इस्तेमालु कंदा आहियूं, डॉलर साइन उन जे इस्तेमाल जे बारे में सम्झाईंदुसि त इहे डॉलर साइन छो इस्तेमालु कई वेंदी आहे ऐं इन जो कहिड़ो फ़ाइदो आहे। अचो दोस्तों सबक़ की तरफ़ हलूं था। दोस्तों सभ खां पहिरियां मां तव्हांखे अर्ज़ु कंदो आहियां त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे हिन चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करियो ऐं घंटी जे बटन ते बि क्लिक करियो त जीअं मुंहिंजो ईंदड़ हर वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों सभ खां पहिरियां मां हिते कुझु डेटा लिखंदुसि। दोस्तों मां हिते ही लिखियो आहिनि टोटल मार्कूं। मिसाल तौर ते टोटल मार्कूं 630 आहिनि ऐं उन्हनि मां ही खयल मार्कूं आहिनि हर हिकु शागिर्द जे हवाले सां अलॻि अलॻि सां। हाणे जो असां परसेंटेज जो फार्मूला कढणु चाहियूं था त उन लाइ बराबरि खां पोइ मां खयल मार्कूं ज़रब 100 डिवाइड बाय टोटल मार्क्स जेके टोटल मार्क हूंदो उन्हनि सां डिवाइड कंदासीं। इन लाइ B6 जेका आहे हिन खे असां बंदि कंदासीं डॉलर जी निशानी सां। जॾहिं हिन खे B6 खे मां डॉलर जी निशानी सां बंदि कयो, मतिलबु B जे स्टार्टिंग ऐं B जे एंड में डॉलर जी निशानी ॾिनी आहे त इन सां इहो फ़ाइदो पवंदो त मुंहिंजो जेको फार्मूला आहे उहो मथियां खां जेको आहे 130 वारो उहो ड्रैग न थींदो, छिकिजी वेंदो। जॾहिं मां हिन फार्मूला खे सभिनि ते अप्लाई करण लाइ प्लस जे निशान ते क्लिक करे हेठि छिके थो अचां त दोस्तों हथां 800 मथे त फार्मूला बार में त B7 मल्टीप्लाई बाय 100 त जॾहिं हेठि था अचूं त B8 मल्टीप्लाई बाय 100 ऑटोमेटिकली मतिलबु B चेंज थी वई, पर B6 जेका आहे उहा चेंज नथी थिए। मतिलबु जेकॾहिं कंहिं वैल्यू खे तव्हां साॻी कंहिं पोज़ीशन खे साॻी जॻह ते लिखणु चाहियो था, कंहिं बि निशानी खे कंहिं बि कॉलम खे चेंज करणु नथा चाहियो त उन लाइ तव्हां डॉलर साइन इस्तेमालु कंदव त उहो कॉलम जेको आहे सेम रहे, उनखे छिके अचण सां बि चेंज न थिए। जीअं मां छिके आहियां त हाणे हिते तव्हां ॾिसो त B10 अची वई, पर B6 जेका हुआ उहा चेंज न थी। पर जेकॾहिं मां डॉलर साइन हटाए करे ॾिसो, हाणे मां डॉलर साइन हटाई आहे ऐं उन खां पोइ मां हिनखे हेठि छिके थो अचां त हाणे ॾिसो तव्हां त मथे B7 थी वई, पर हेठि ईंदो B8 थी वई। त डॉलर साइन जो इहो फ़ाइदो त इहा जेका B6 हुई इहा उते ई पंहिंजी जॻह ते रही ऐं B6 चेंज न थी। जेकॾहिं तव्हां डॉलर साइन ते इस्तेमालु कंदव त जेको कॉलम जी लोकेशन ॾींदव, जंहिं कॉलम जी लोकेशन खे जंहिं रो जी लोकेशन खे तव्हां डॉलर साइन सां क्लोज़ कंदव, बंदि कंदव डॉलर साइन अॻियां पोइ ॾेई त उहा उनजी लोकेशन जेका हुआ चेंज न थींदी। थोरी देरि तव्हां हुनखे छिके वञो। दोस्तों जेकॾहिं वीडियो असांजो पसंदि आयो आहे त पंहिंजी राय कमेंट बॉक्स में ज़रूरु ॾियो। दोस्तों अॻिते मिलंदासीं हिकु कंहिं ॿिए नए वीडियो सां गॾु।